बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हिया है सिंध प्रोग्राम से गॾु आऊं ऐं आवां जो मेज़बान ग़ुलाम हैदर बालादी। अॼु असां तालके काज़ीमंद जा जेके मुख़्तलिफ़ स्कूल्स आहिनि उन्हनि जी विज़िट कंदासीं ऐं उते ॾिसंदासीं त कहिड़ा कहिड़ा मसाला जेके आहिनि उन्हनि जी खोट आहे। हूअं त सॼी सिंध में तालीम जो जेको ॿेड़ो आहे उहो गर्क लॻो पियो आहे, छो त किथे बि का फैसिलिटीज़ उहा नाहे जो ॿारनि खे उन लेवल जी जेका तालीम मुयसरु थी सघे। अॼु ॿियो वरी हिन वक़्तु करंट इशू जेको आहे, किताबनि जी तमामु घणी स्कूलनि में खोट आहे, जेका 100% मां 30% सिर्फ़ु ॿारनि खे जेको आहे किताब मिली सघिया आहिनि ऐं बक़ाया ॿार जेके आहिनि उन्हनि खे किताब हिन महिल ताईं न आहिनि मिली सघिया। ऐं ॿिए पासे किताबनि जे रेटनि जी ॻाल्हि कजे त प्राइवेट दुकान तां जेके किताब उते बि नथा मिलनि ॿारनि खे ऐं तमामु घणा महांगा किताब आहिनि जेके ॿार जेके ग़रीब लेवल जा ॿार आहिनि उहे अफोर्ड नथा करे सघनि। इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ तालके काज़ीमंद जा जेके स्कूल आहिनि उन्हनि खे विज़िट कंदासीं ऐं उन्हनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त उते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं जेके न आहिनि। ऐं असां इहा बि कोशिशि कंदासीं त लाॻापियल डिपार्टमेंट जा जेके अफ़सर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो बि मौक़ो सामिनो अची सघे त असल में ही जेके फैसिलिटियूं आहिनि उहे छो नथियूं अवेयर कयूं वञनि। इते सिटी जी पोलिंग बि थींदी आहे हमेशह वार्ड 1 जी, पर हिनखे जेका लाइट आहे, जेका सहूलियतूं आहिनि उहे सभु ॿहिराड़ी जे फीटर जूं आहिनि। टोटली जेके बि हिनखे माना सहूलियतूं आहिनि हुन में लाइट थिए, पाणी थी वियो या ॿिया शयूं थियूं, इहे सभु ॿहिराड़ी ऐं यूसी जी थियूं मिलनि। ऐं यूसी में तव्हांखे ख़बर आहे लाइट जो बंदोबस्तु कीअं हूंदो आहे, सिर्फ़ु 3 कलाक, हाणे असां वटि 6 कलाक सुबुह खां वठी मोकल ताईं ॿार पढ़नि था, पर उन में 8 खां वठी 10:30 ते लाइट कोन्हे को, 10:30 बजे खां अचे थी सिर्फ़ु 12 बजे ते 1.5 कलाक हले थी, वरी 12 खां वञे थी पौणे 2 बजे अचे थी, 2 बजे असां वटि मोकल थी वञे। ॿियो त पाणी जो बि ॾाढो हिते इशू आहे, उनजे लाइ असां वटि बजट तमामु घणी घटि आहे। तव्हां ज़िले नवाबशाह में नोट कयो हूंदो, स्पेसिफिक बजट मुख़्तलिफ़ स्कूलनि खे मिली आहे, पर असांजे स्कूल खे इहा SMC 70,000 आहे, जंहिं मां 30,000 कमीशन में वञनि था, या बाक़ी 40,000 बचंदा, जंहिं मां चाक वठूं, पेनूं वठूं, सफ़ाई जो अमलो करायूं, खोड़ सारो। ऐं असां जेको कंस्ट्रक्शन जो कमु आहे उहो उन मां बि असां मुतमिन कोन्हूं जहिड़ो कर। मुंहिंजो नालो तैमूर आहे, मां 6B क्लास में पढ़ंदो आहियां। असांजे स्कूल में पढ़ाई सुठी आहे। असांजे स्कूल में न लाइट जी सहूलियत आहे, न थधे पाणी जी। असांजे स्कूल में दरियूं बि भाॻी पयूं आहिनि। हिन में तव्हां ॿुधी रहिया आहियो सोशल मीडिया ते इहा शइ हली रही आहे त किताबनि जी त इंतिहाई माना शदीद खोट आहे। तक़रीबन गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे 25 खां 30% किताब मिलिया आहिनि। हाणे ॿार जंहिं जॻह ते फ़र्ज़ु कयो असां वटि आहिनि 3000, उन जॻह ते मिलिया आहिनि असांखे 300 सेट, त असां उहो कीअं पूरा कयूं। तालके में ॿियनि स्कूलनि खे धार किताब ॾियणा आहिनि, हिन स्कूल जे लाइ इनरोलमेंट इलाही आहे ऐं किताबनि जी शार्टेज आहे। अॻु में फर्नीचर जो मसइलो इलाही हुयो, उहो हलाक जो हल थी वियो, पर हाणे लाइट जेका आहे उहा बिल्कुलु न आहे। हींअर तव्हां गर्मी ॾिसो पिया, ॿार वीचारा मासूम अंदरि तव्हां ॾिसंदो त पघर में तड़पनि पिया, के बेहोश बि थियनि पिया। इम्तिहाननि में बि इलाही ॿार जेके आहिनि से बेहोश थिया। हींअर बि इंतिहाई हालति जेका आहे गर्मी जी उहा ख़राबु आहे। ऐं इंतिज़ामिया खे जेको आहे असीं इहा अपील कंदासीं त लाइट जो बंदोबस्तु असांजे स्कूल जो जेको आहे सिटी में फीडर ॾिनो वञे, या वरी स्कूल टाइम ते जेके स्कूल जा 5-5.5 कलाक आहिनि इन ते बिजली जेका आहे उहा बंदि न कई वञे। अॻु में बि SDO साहिब खे एप्लीकेशनूं असांजे तरफ़ां मिलियल आहिनि, उनजे बावजूदि बि 1-2 ॾींहं SDO साहिबु लाइट हलाए करे पोइ वरी जेको आहे उहो वरी लाइट जो साॻियो ई ठाहे वरी लाइट बंदि आहे। बाक़ी पार्कनि जो निज़ाम ॾिसो पिया तव्हां त असां वटि लाइट न हुजण जे करे मशीन जेका आहे उहा बि ख़राबु लॻी पई आहे। ॿूटा या गुलकारी उन्हनि खे बि पाणी घुरिबल आहे, त पाणी पूरो थिए ई कोन थो, लाइट हले कोन थी, त पार्क बि इहे उजड़ा पिया आहिनि। उन हिसाब सां शागिर्दनि खे वधि में वधि मसइला पेश अची रहिया आहिनि। सोलर जेको आहे उहो बि असांजे स्कूल में कोन्हे को, न कंहिं ऑफिस में न कंहिं क्लास में, या वरी असांखे सोलर सिस्टम मुकमल स्कूल करे ॾिनो वञे तॾहिं जेको आहे असांजो इदारो बहितरीनु नमूने सां इंशाअल्लाह हली सघंदो। एनरोलमेंट जे हिसाब सां असां वटि जेको आहे सो कूलर वग़ैरह असां वटि आहिनि, पंहिंजे हिसाब सां जेका एडमिनिस्ट्रेशन करे पई, पर हिकिड़ो वॾो स्कूल आहे उन हिसाब सां उहा फैसिलिटी। ऐं ॿियो इहो आहे त जेको ख़ासि करे जेके एक्स्ट्रा हिते ऑफिसूं कुझु ॿियनि डिपार्टमेंट्स जो बि आहिनि, ऐं जीअं अॻु में बि असांजा साईं सीनियर जेके ॻाल्हि करे विया त काफ़ी इनरोलमेंट आहे ऐं क्लासिस जी बि असांखे माना ज़रूरत पवंदी। नई बिल्डिंग कंस्ट्रक्शन थिए पई, पर जेको प्रायोरिटी बेस जेको असांजो इशू आहे उहो आहे बिजली जो जेको मसइलो हल थियणु खपे। अहिड़ी गर्मी आहे, इन गर्मी में जेके उस्ताद आहिनि उहे बि इन कंडीशन में पढ़ाईंदा, पर वीचारा जेके ॿार अचनि था उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी। सो असांजो इहो ई मुतालबो आहे जेके सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि या इंतिज़ामिया हुआ त उहे हिन स्कूल खे ऑन कनि, ऐं जेके बि इशूज़ वग़ैरह आहिनि उहे हिते अचनि, ग्रांड हिकिड़ो डायलॉग कनि, ऐं स्टेक होल्डर्स जेके बि आहिनि, पेरेंट्स आहिनि, स्टूडेंट आहिनि, टीचर आहिनि, त उहे गॾिजी करे हिन स्कूल जा जेके इशूज़ आहिनि असां उहे
हल कराए सघूं त जीअं हिन स्कूल जे करे हिन तारीख़ी स्कूल जो जेको अॻु में नालो रहियो आहे त हींअर बि उहो नालो रहे ऐं तालके जो ज़िले जो ऐं सिंध लेवल जो मुल्क जो नालो रोशन थिए। जी नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां काज़ीमंद जो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में, जिते साईं प्रिंसिपल आहिनि साईं मोहम्मद अनवर लाखो साहिबु। साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं त स्कूल में हूअं त खोड़ सारियूं जेके आहिनि बुनियादी सहूलियतूं मुयसरु न आहिनि। हिन वक़्तु जेको करंट इशू आहे, किताबनि जी तमामु घणी खोट लॻी पई आहे। किताबनि जी खोट हुजण जे करे शागिर्दनि खे जेको आहे तमामु शदीद मुश्किलातूं जेके पेश अची रहियूं आहिनि पढ़ाई जे हवाले सां। साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर, असांखे ॿुधाइजो त स्कूल में जेको आहे हिन वक़्तु कहिड़ियूं कहिड़ियूं, सभ खां पहिरियों ॿुधाइजो त स्ट्रेंथ केतिरी आहे स्कूल में? स्ट्रेंथ असांजी तक़रीबन 3570 स्ट्रेंथ आहे ॿिन्ही माना सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी क्लासिस में। सो इन जे लाइ जेको आहे स्कूल जूं रिक्वायरमेंट तमामु घणियूं आहिनि। उन में इहो आहे त ॿार जेके आहिनि असांखे हाणे कुझु टाइम थियो आहे त कुझु डेस्कूं वग़ैरह मिलियूं आहिनि, ड्यूल डेस्किस, पर असांखे कुर्सियुनि जी जेको चेयर्स आहिनि टीचरनि जे लाइ उहा हिकिड़ी बि कान मिली आहे, टेबल हिकिड़ी बि कान मिली आहे। ऐं उन जाइ ते असांखे तक़रीबन 60 खनि चेयर्स जी ज़रूरत आहे, घटि में घटि 60 खनि। ऐं उनखां पोइ असांखे टेबलनि जी ज़रूरत आहे। हींअर बि असांजा 17 खां 18 क्लास हींअर माना हलनि पिया, पर कंहिं बि क्लास में टेबल न आहे। 18 क्लास हींअर बि हलनि पिया, कंहिं क्लास में टेबल न आहे, टेबलनि जी खोट आहे, चेयर्स जी खोट आहे। ऐं स्कूल खे हिकिड़ो फंड मिले थो SMC सोप, ईअं सम्झो ना काफ़ी आहे, छाकाणि 4000 ॿार आहिनि हिते, 100 खां 150 पखा आहिनि असांजा। 4 स्कूल में मोटर लॻल आहिनि, बिजली जेको ख़राबु थिए थी या स्कूल जा मसइला आहिनि, फर्नीचर वग़ैरह ठाहिरायूं था, ॿिया चाक पैनूं वग़ैरह वठूं था, इन जे लाइ इहो हिकिड़ो जेको फंड आहे सो नाकाफ़ी आहे। इन जे करे असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयूं था त हायर सेकेंडरी स्कूल आहिनि, तालके जा हेड क्वार्टर स्कूल आहिनि, असांजो स्कूल त ख़ासि तौर ते तालके जो हेड क्वार्टर स्कूल आहे। इन जे करे हिन स्कूलनि खे वधीक फंदा ॾिना वञनि त जीअं असां पंहिंजो कार वहिंवार सुठे नमूने हलाए सघूं। ऐं जीअं त असांजा हिते तक़रीबन 106 माण्हू आहिनि। असांजो अमलो जेको आहे 106 माण्हुनि जो अमलो आहे, जेको तमामु सुठे नमूने बहितरीनु नमूने सां पंहिंजो कमु सर अंजाम ॾेई रहियो आहे। मां पंहिंजे अमले मां सुठे नमूने मुतमिन आहियां। ऐं किताबनि जी इहा खोट आहे, उहा असांजो ई मेन हेड क्वार्टर आहे। हिन में तक़रीबन टोटल असां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां वेंदा आहियूं, उतां ई टोटल किताब असांखे मिलंदा आहिनि। ऐं हिन दफ़े जॾहिं असां वियासीं त असांखे तमामु शार्टेज में किताब मिलिया, तक़रीबन माना 80% या 75% शार्टेज जी किताबनि। ऐं स्कूल में लाइट जो मसइलो आहे, लाइट जे लाइ बि कल्ह चयो अथऊं दोस्तनि खे, ऑफिसरनि खे, उन्हनि चयो आहे त असां तव्हां सां ताउन कंदासीं, करे ॾींदासीं। इहो मसइला आहिनि। स्कूल जा मसइला हूअं त खोड़ आहिनि, पर कहिड़ा डिस्क्राइब कयूं। ऐं गवर्नमेंट खे इल्तिजा आहे त हर हिकु स्कूल खे सही नमूने फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं वञनि त जीअं हू पंहिंजो सही नमूने माना स्कूल हलाए सघनि ऐं इंतिज़ामिया सही नमूने कमु करे सघे। उस्ताद हींअर तक़रीबन जेके असां टोटल सेंक्शन स्ट्रेंथ आहे यानी मिलियल गवर्नमेंट जे कानून मुताबिक़ उस्ताद असां वटि पूरा ई आहिनि। ऐं उस्ताद असां वटि सभु महिनती ऐं सुठा माना सुठे किरदार वारा उस्ताद आहिनि। पर पोइ बि असां जेको ॿुधायोमांव त हेठियां माली वग़ैरह या स्वीपर वग़ैरह जी खोटी आहे, बाक़ी उस्ताद असां सां कोऑपरेट कनि था। स्कूल जा तक़रीबन 6 कमरा ठहिया आहिनि ऐं 7 जेको आहे मल्टीपर्पज़ हॉल आहे, उहो माना मरमत में आहिनि, उहे ठहनि पिया। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं साइंस हॉल असांजा 3 आहिनि, 3 क्लासरूम्स आहिनि, हिकिड़ो माना मल्टीपर्पज़ हॉल आहे। जॾहिं इहे बि असांजा ठही रास थींदा त इनशाला असांजो स्कूल अञा बि वॾे नमूने वॾे पैमाने ते पंहिंजो नालो रोशन कराईंदो। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त स्कूल में हूअं त खोड़ सारियूं सहूलियतुनि जी अणाट आहे, पर हिन वक़्तु जेको आहे बिजली जी तमामु घणी जेका शदीद जेका लोड शेडिंग हुअण जे करे पढ़ाई तमामु घणी डिस्टर्ब थिए थी। ॿार जेके आहिनि हिन तमामु घणी गर्मी में जेको आहे क्लासनि में अंदरि वेही बि नथा सघनि। ऐं ॿिए पासे पीअण जे पाणी जी का बि सहूलियत हिते मौजूदु कोन आहे। ऐं स्कूल में जेको आहे हिन वक़्तु फंड जेके आहिनि बिल्कुलु महदूद हुजण जे करे का बि फैसिलिटी असां अवेयर नथा करे सघूं। ऐं किताबनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त किताब सिर्फ़ु 3% हितां जे शागिर्दनि खे मिलिया आहिनि ऐं 70% किताबनि जी खोट हुजण जे करे शागिर्दनि खे जेको आहे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं प्राइवेट तौर ते जेके किताब आहिनि तमामु महांगा हुजण जे करे हितां जा शागिर्द जेके आहिनि उहे नथा अफोर्ड करे सघनि। असांजो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट ऐं एजुकेशन खाते खां त फिलफोर इन अमल जो जेको आहे नोटिस वठी करे किताब जेके आहिनि फिलफोर मुयसरु कराया वञनि त जीअं हितां जा शागिर्द जेके आहिनि उहे बहितर नमूने तालीम हासिलु करे सघनि।